अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 फरवरी वेनसडे। बस 9:15 थियण वारा आहिनि ऐं माशाल्लाह अॼु हवा ॾाढी थी हले। ऐं मुंहिंजो अॼु इरादो आहे त हे मां ग्रीन शेड जेको आहे लाहे छॾियां, छो त हिन ऊन्हारे में हिननि प्लांट्स खे ज़रूरत न पवंदी। ऐं हे ॾिसो, हिन में बि माशाल्लाह केॾो नओं सुहिणो प्यारो पन निकितो आहे। हे बि सो बहरहाल मां हिते अची वई आहियां। प्लांट्स जो बि कुझु हाल अहवाल वठिबो, कुझु तव्हां सां कचहरी कबी, हिकिड़ो ट्राउज़र सिबियमि सुबुह सुबुह सां, ऐं किचन जा कुझु कम एज़ ऑलवेज़ जेके हूंदा आहिनि रोज़मर्रा जा उहे निबेरिया अथमि। सो सोचां थी त इहो कैंची बि खणी आई आहियां। हीअ आहे कैंची। ऐं ॿियो त कल्ह मंझंदि थोरो हल्को फुल्को मींहुं वसियो हो त मां हिन ते असां टॉल ते थांव विझंदा आहियूं धोतल, त मां इहो हिते सुकिणो विधो। सो ईअं बि थियो, पर मां उहो रिकॉर्ड न कयो। ईअं कुझु फुड़ियूं हुयूं पर हुयो। सो अॼु बि झुड़ा ऐं माशाल्लाह पखी उॾामनि था। इन्हनि खे ॾिसी ईअं लॻंदो आहे ॼण मां आहियां आसमान में, न ॼण फ़िज़ाउनि में, खुलियल हवाउनि में। माशाल्लाह अलाह जा शान आहिनि, अलाह जी कुदरत आहे। ऐं वरी इंसानु अगरि पंहिंजो इमेजिनेशन स्ट्रॉन्ग हुजे त तव्हां पाण खे किथे बि महसूसु करे था सघो, कंहिं समुंड जे तरे में बि, कंहिं आसमानी बुलंदीअ ते बि, कंहिं पहाड़ जी चोटीअ ते बि। सो मुंहिंजो त ईअं आहे इमेजिनेशन। मां त किताब बि पढ़ंदी आहियां न, त मां उते हूंदी आहियां जेको कुझु राइटर लिखंदो आहे। सो बहरहाल त हाणे मां पहिरीं इहो कटे वठां, छो त ज़हरा अचण वारी हूंदी कुझु देरि में, त जेको बि गंदु कचो हिन तां लहे त मां उहो बि लाहे वठां। शेड लाहे छॾियो ऐं इलाही सारियूं सन्हियूं शाखूं जेके हेठि मुंहं में पियूं लॻनि, हूअं त शेड जे करे जल्दी पई वञनि न मथे, उन्हनि खे बि ट्रिम करे छॾियो। ऐं हीअ कूंडी मथे करे छॾी, थोरी पई आहे हिते। हे कोको हैम, हे त ॾिसो अलाह जी कुदरत, हुन में मथे पन था निकिरनि। ज़ाहिरा बहार आहे, हर शइ फुटणु शुरू थींदी माशाल्लाह। सो हीअ एॾी वॾी ॾांडी आहे जो मां अगरि हिन मां कटे ॿिया ठाहियां प्लांट्स त 10-12 प्लांट्स त ठही वेंदा। सो पर मां नथी कयां ईअं, छो त मूं वटि एॾी जाइ ई न आहे न। मां पहिरियों बि इलाही सारा हिननि में हयां हा, जेके हाणे त कुआ ई तबाह करे विया सॼा। हीअ आहे हिकिड़ो हिते, खोड़ सारा बर्बादु थी विया आहिनि। इलाही मुंहिंजूं कूंडियूं जेके आहिनि न तक़रीबन ख़ाली थी वियूं आहिनि। सो कंहिं जॾहिं मां हिननि खे प्रॉपर टाइम ॾींदमि त इनशाला सभु कुझु सही कंदमि। सो हलूं था अंदरि। सो माशाल्लाह अॼु हिन किटलीअ जो बि वारो आयो आहे। हिन जे लाइ मां कुझु प्लांट्स कटे आई आहियां। इहे धोई पहिरीं हिन में विझां, पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। मुंहिंजे ख़्याल में हा 3 क़िस्मनि जा प्लांट्स मां हिन में विधा आहिनि। हे स्नैक प्लांट फ़िलहालु हिते रखियो अथमि, मुंहिंजो पाणी ॻड़ी वञे, हिनखे रखंदमि अलाए किथे फाइनली। ऐं हे मनी प्लांट ऐं हे सिंगोनियम। हिन जा बि हे कुझु पन जेके आहिनि न थोरा डैमेज्ड आहिनि, इहे बि पटे छॾींदमि त भले नई ग्रोथ हिन में शुरू थिए। उहे ॿार जी मुंदा त ग्रो कंदा। ऐं मनी प्लांट जा जेके एक्स्ट्रा पन हुया उहे मां पटे छॾिया आहिनि, उहे मां विझां थी हिन में। ऐं इहो हमेशह यादि रखो त पाणीअ में असां जेके बि प्लांट्स विझंदा आहियूं न, त पाणीअ जे अंदरि पन न वञणु घुरिजे, पन कढी छॾिजनि। सो उहे मां ॾांडियूं ख़ाली करे, डिघी ॾांडी मनी प्लांट जी हिन में हली वई आहे। सो इहा आहे सूरत हाल। ऐं हाणे मां मानी पचाईंदमि, ज़हरा जी बि पंहिंजी बि। अल्हम्दुलिल्लाह 12 थिया आहिनि पूरा। ऐं हे सूट सिबी मां कंप्लीट कयो। ट्राउज़र में ॻंढ आहे, छो त हे पटा पटा कपिड़ो हुयो, पर उहो बि स्टाइल थो लॻे। ॻंढ बि हिते जीअं जीन्स में हिते या पेंट में हिते ॻंढ हूंदो आहे, नो प्रॉब्लम। ऐं ॿाहुनि जी लेंथ वधाइण लाइ थोरी फ्रिल हई अथमि माशाल्लाह। बटण अञा कंहिंजा बि नथी हणां, आख़िर में पोइ वेही जीअं कंदी आहियां। ऐं अगरि मूंखां पुॻो त हिननि जे मथां कुझु गुल वग़ैरह कपिड़े जा या बटण, अगरि मूंखां थी सघियो त। मतिलबु वणे थी इहा ॻाल्हि मूंखे, पर टाइम ते बि डिपेंड थो करे ऐं मुंहिंजी सिहत ते बि। जेतिरो थी सघंदो त जेकॾहिं हिननि खे मां थोरो सजाए गुल फुल हणंदमि या कुझु बटण वग़ैरह, त वधीक सुहिणा लॻंदा, त ॿार पाए ख़ुशि थींदा। सो बहरहाल इहो पोइ जो कमु आहे। बटण त लाज़मी लॻंदा, जेके बैक साइड ते हिकु हिकु बटण, फ्रंट ते मां ॾिसां थी अगरि थी सघियो त। सो हाणे थोरी देरि 10-15 मिंट रेस्ट कंदमि, उनखां पोइ किचन में रेस्ट करे वरितमि ऐं उथियमि त हाणे मां चयमि लंच जी तयारी कयां। ऐं ॾाढी हवा आहे ॿाहिरि, शदीद, हद खां वधीक। सो अलाह ख़ैरु करे। सीउ इन में कोन्हे, हवा थधी आहे, पर मक़सदु इहो आहे त दज़ आहे, हिन में डस्ट थी उॾिजे इलाही। सो बहरहाल किचन में हलां। बसर हिते कढियमि, हाणे कटींदमि। ऐं मां पचायां थी पालक ऐं पटाटनि जी भाॼी। त
त सुबुह खां इहे पेस्ट टमाटनि जो कढी रखियो। इहे पालक बि बॉइल थियल फ्रीज़ थियल हुई। पटाटा हिते रखिया आहिनि धोइण जे लाइ, त मिटी हिननि जी थोरी ॻरे। ऐं इन सां गॾु मां पचाईंदमि मटरनि वारा चांवर। सो अॼु मज़ेदार भाॼी वारो खाधो पचंदो, मुंहिंजो फेवरेट। हाणे स्टार्ट कयां थी कमु। थांवनि खे थोरो उथलाए पुथलाए छॾियो अथमि, खीर बि कढी वियो आहे, हिनखे हटाईंदमि ऐं पंहिंजो दाग़ रखंदमि करण लाइ, पचण लाइ चुल्हे ते। उनखां पोइ मां वेंदमि चांवर खणणु। चांवर मथे पिया हूंदा आहिनि त उहे खणी ईंदमि। दाग़ में मां हिते थोरा एक्स्ट्रा बसर विधा आहिनि, छो त मूंखे उहे मटरनि वारे चांवरनि में बि विझणा आहिनि। हिते मां गरम मसालो, लूणु, तेल, पाणी ऐं पीज़ मटर विझी रखिया आहिनि बॉइल करण जे लाइ। हूअं मां दाग़ करे इहे चांवर पचाईंदी आहियां, पर अॼु मां हिन में ईअं ई पाणी चाढ़े छॾियो आहे। दाग़ हितां जीअं ई थी वेंदो त जेको मां चांवरनि जे हिसे जो दाग़ बसर हिन में विधो आहे उहो कढी मां हिन मटरनि में मिक्स करे छॾींदमि। सो प्रॉपर रेसिपी अगरि तव्हां पीज़ राइस बाय नसीम वफ़ाई ॾिसणु चाहियो त तव्हां सर्च करे सघो था। सो हाणे हे दाग़ हिते थींदो रहंदो, मां वेंदमि मथे चांवर खणी अचां, उहे भिॼायां, पटाटा छिलिया कटियां। 2:15 थिया आहिनि माशाल्लाह, ऐं मां नमाज़ पढ़ी वरिती आहे, छो त ॿोड़ खे दम ॾेई मटर हल्की बाहि ते रखी पचण लाइ मां नमाज़ पढ़णु वियमि। त शुक्र अलाह जो सभु कम गॾु थी विया ऐं ॿोड़ मुंहिंजो तक़रीबन तयारु आहे। ऐं चांवर इहे असांजा फेवरेट चांवर हूंदा आहिनि। शल न सियारो अचे बसि पोइ असांजा हे पीस जेके हूंदा आहिनि न उहे असांजा ॾाढा पसंदीदा हूंदा आहिनि। सो बसि चांवर बि ज़रे घटि रेडी थियण वारा आहिनि ऐं थांव ऑलमोस्ट मां अंदरि करे चुकी आहियां। बसि हे चमचा ऐं एका दुका थांव आहिनि उहे खणी रखंदमि, टॉल विझंदमि ॿाहिरि सुकणो। अल्हम्दुलिल्लाह 5 थियण वारा आहिनि शाम जा ऐं 3 पहिरीं जी अज़ान आई आहे। हाणे मां हिते कटिंग पई कयां, छो त जेके मां 2-3 जोड़ा कटे छॾिया उहे मां सिबी वई आहियां। सो हे आहे हिकिड़ो ट्राउज़र ऐं हीअ शर्ट, ऐं हिकिड़ो हे लाइट पिंक ट्राउज़र ऐं शर्ट। इहे 2 कटिजी विया आहिनि। हेठियों हाणे इहो कटिबो, पर पहिरीं वञिबो नमाज़ पढ़णु। ऐं अॼु शाम में अगरि मां एक्स्ट्रा कुझु बि कमु कंदमि त मां इहो ई कंदमि। ऐं हे जीअं त मुंहिंजो चार्ट माप जो हिते ठहियलु आहे, लिखी छॾियो त हिकु दफ़ो संभाले रखंदी आहियां। ऐं हेॾा हिननि ॿिन्ही मां कपिड़ा बचिया आहिनि। हे नंढिड़े ॿार जा ठही वेंदा, पर ज़ाहिर आहे त उते जंहिं स्कूल जे लाइ मां मोकिलियां थी उते हाणे एतिरा नंढा ॿार त हूंदा कोन साल जा या एतिरा, त इहे रखां थी अलॻि सां कपिड़ा। सो फ़िलहालु कटिंग जो सिलसिलो जारी आहे ऐं नमाज़ खां पोइ बि शायदि इहो ई कंदमि वेही। माशाअल्लाह शेफ़ सुराण जो किचन जेको आहे उहो एक्टिव लॻो पियो आहे हिन महिल। सुराण छा थो पचे? चिकन एंड पीस कढ़ाई। चिकन एंड पीस कढ़ाई वरी अॼु मां हेॾा सारा पीस जेके आहिनि चांवरनि में विधा त काफ़ी न हुया छा? अच्छा, हे कढ़ाई मसालो आहे रेडीमेड। सो बहरहाल सुराण चिकन जी कढ़ाई थी ठाहे ऐं मुंहिंजी जान छुटल आहे। मंझंदि जो मां ॼाणी वाणी चांवर वधाए पचाया त जीअं मूंखे राति जो कुझु न पचाइणो पए। अच्छा, हिनखे पटाटा पालक न वणिया, इन करे हीअ पंहिंजो चिकन थी पचाए। हलो सही ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। माण्हू ख़ुदि का फील हुजे त बुख न मरंदो। सो बहरहाल हे हिन जी राति जी मानी जी तयारी आहे ऐं मुंहिंजी मोकिलाइणी जी तयारी आहे। ऐं कटिंग वधीक कोन कयमि, बसि 2 वॻा कटे रखिया अथमि। इनशाला टुक टुक करे कमु थी वेंदो आस्ते आस्ते। सो तव्हांखां मां मोकिलायां थी अॼु जे नंढड़े व्लॉग मां। ख़ुशि जो, सलामत जो, आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इनशाला वरी मिलंदासीं कंहिं नए व्लॉग में। तेसिताईं अल्लाह वाहिगुरु।